हलो इन ॻाल्हियुनि सभिनि खे छॾ। हज़रत अली जे दौर खिलाफ़त आहे, अबू बकर वियो हलियो, उमर वियो हलियो, उस्मान वियो हलियो, तके करण जी ज़रूरत कोन हुई, कंहिंखां डिॼण जी ज़रूरत कोन हुई। इहे टई दुनिया में मोकिलाए चुका हुआ। तन तना अबू अली जी हुकूमत हुई। कूफे जी दारुल हुकूमत आहे, कूफे जी जामे मस्जिद आहे। हज़रत अली जुमे ॾींहुं ख़ुतबो बीठो ॾे, हिकिड़ो माण्हू उथी बीठो कि अख़बरनी अना अबा बकरन, ऐं अली अबू बकर जे बारे में कहिड़ा कमेंट्स थो ॾी, अबू बकर जे बारे में तुंहिंजो तबसरो कहिड़ो आहे, अबू बकर जे बारे में छा थो चवीं। पोइ अली साईं हुनखे जवाबु कहिड़ो नु, तूं इहे ॻाल्हियूं छो माण्हू जे अॻियां नथो करीं। अली साईं बर मला कूफे जे जामे मस्जिद में उन माण्हू खे जवाब ॾिनो, ज़ाक इमरून सम्माहुल्लाहु सिद्दीक़ अला लिसान जिब्राइल व अला लिसान मुहम्मद। अबू बकर जे बारे में मूंसां घणी गड़बड़ न कर, इहो वो मर्द मुजाहिद अथई जेके मुहम्मद त सिद्दीक़ चयो पर जिब्राइल बि सिद्दीक़ चयो। वल्लज़ी जाअ बिसिद्क़ व सद्दक़ बिही, ए अबू बकर सिद्दीक़ आहे जंहिं तस्दीक़ कई आहे। मथां को अहिड़ो कहिड़ो नथो कहिड़ो सम्झे त असीं जेको आहे से अहले सुन्नत वारा अलीअ खे नथा मञनि। असां बिल्कुलु अली खे, असांजा किताब खोले ॾिस, असांजे किताबनि में लिखियो पियो आहे अनज़र इला वजे अली इबादतुन, अली जे चेहरे में निहारण इबादत आहे। इहा रिवायत असांजे किताब जी आहे। हल असांजे किताब जी रिवायत ॿुध, मन कुंद मौला फाज़ा अलीयुन मौला अल्लाह वाले मन वाला व आदे मन वादा। ये असांजे किताब जी रिवायत आहे। अल्लाह जे रसूल फरमायो अलीयुन मल कुरान वल कुरान मा अलीयुन ला यफ्तरिकान हत्ता यारिदा अलल हौज। इहा असांजे किताब जी रिवायत आहे त या अली ला युहिब्बुका इल्ला मुमिनुन वला युबग़िज़ुका इल्ला मुनाफ़िकुन। ऐं अली तोसां मोहब्बत उहो रखंदो जेको मोमिन हूंदो, तुंहिंजी मुखालफ़त उहो कंदो, तोसां बुग़्ज़ उहो रखंदो जेको मुनाफ़िक़ हूंदो। इहा असांजी फ़तवा आहे। अली सां प्यार करण वारो मोमिन आहे, अली सां बुग़्ज़ रखण वारो मुनाफ़िक़ आहे। चमन चमन गली गली, चमन चमन गली गली, शान हैदर करार, नारा तकबीर। अल्लाह के रसूल फरमायो आहे अनज़र इला वजे अली इबादतुन, बुध बैतुल्लाह में निहारण सवाब आहे, इबादत आहे। मोहम्मद पाक जे चेहरे में निहारण इबादत ऐं सवाब आहे। कुरान खोले खाली उन में निहारण इबादत ऐं सवाब आहे। मां पीउ जे चेहरे में निहारण इबादत ऐं सवाब आहे। इन बुनियाद ते रसूल तो चवे त जेकॾहिं को मुस्लमान रुगो अलीअ जे चेहरे में वेठो तके त मुहम्मद फतवा पियो ॾे त इबादत में आहे। हे अली जो शान असांजे किताबनि में लिखल आहे। पर जेका कुदरत वारे तक़सीम कई आहे मुंहिंजा दोस्त, उहा तूं ऐं कोन खसे सघंदासीं। जेका कुदरत वारे तक़सीम कई आहे न उनखे मञणो पवंदो। तव्हां बि मुस्लमान आहियो, ठीकु आहे साईं, सभु मुस्लमान आहियूं, सभु मुस्लमान आहियूं, ठीकु आहे, नबी जा उम्मती आहियूं। तव्हां पट ते वेठा आहियो ऐं कुर्सी ते वेठो आहियो। हलो, कंहिं तक़सीम कई आहे? हा मञी न, मञणो पवंदो न बाबा। 500 माण्हू मस्जिद में नमाज़ पिया पढ़नि, हिकिड़ो मुसले ते बीठो आहे, ॿिया पोयां बीठा आहिनि। छो? चो तक़सीम रब जी आहे, फ़ैसिला रब जा आहिनि, उहे मञणा पवंदा। असीं अली जा बि ग़ुलाम, असीं सिद्दीक़ जा बि ग़ुलाम आहियूं। जेका तक़सीम रब कई आहे सा तोखे मञणी पवंदी। कीअं? अली रसूल जे बिस्तरे ते हिजरत वारी राति अली रसूल जे बिस्तरे ते, रसूल जी चादर, रसूल जो घर, उते आराम पियो करे। अली रसूल जे बिस्तरे ते आहे, बिस्तरे जो धणी मोहम्मद पाक सिद्दीक़ जे झोली में आहे। या तक़सीम रब कई आहे। मथां अली सुतो पियो आहे, सिद्दीक़ जागे वेठो। अली त सुतो पियो आहे, सिद्दीक़ जागे वेठो। हाणे फ़ैसिलो तोखां थो आउं पुछां, गारे सवर ते विहायो हाजी, गारे सवर ते चढ़ी ॾिसो त ख़बर पवंदा केतिरो बुलंद आहे। वाह सिद्दीक़, तुंहिंजे कदमनि जे मिटी सां कुर्बान वञा, तो रसूल खे कुलनि ते खणी गार जे चोटी ते पहुतो ई। हाणे अक़िल तो चवे त थकल सिद्दीक़ आहे, छो त हुन वज़न खयो आहे, इन करे सिद्दीक़ जागे, सिद्दीक़ सुम्हे, रसूल जागे। पर इश्क चवे तो न, सिद्दीक़ जागंदो, मुहम्मद सुम्हंदो। थकल त सिद्दीक़ आहे, छो त हुन वज़न खयो आहे। पर अक़िल तो चवे त सिद्दीक़ सुम्हे, इश्क तो चवे त सिद्दीक़ जागे। अली सुतो पियो आहे, सिद्दीक़ जागे वेठो गार में। छो? अली बि भलो आहे, छो त हुनखे रसूल जो बिस्तरो मिलियो आहे। सिद्दीक़ बि भलो आहे, छो त हुनखे रसूल ख़ुदि मिलियो आहे। हा हा,
अली सुतो पियो आहे छो त अली वटि बि अमानतूं आहिनि सिद्दीक वटि बि अमानत आहे अली वटि अमानतूं काफ़रनि जूं आहिनि सिद्दीक वटि अमानत रब ज़ुल जलाल जी आहे अमानत मामूली आहे निंड जा अलूट आहिनि अमानत वॾी आहे त घर में बि निंड फिटल आहे खीसे में रुपयो ई कोन्हे वञी गली में सुम्ही रहो फुटपाथ ते रुपयो ई कोन्हे मोबाइल बि कोन्हे ललेड़ा जा घणा पैसा कढंदा न उहा ई नहीं कोन पर जे 5 अरब रुपया घर में रखिया न त थोड़ा मेन गेट के तालो लगाओ रिपीटर में 8 कारतूस विझो अमानत वॾी आहे त घर में निंड फिटल आहे खीसे में गीजे में टको ई कोन्हे त रोड ते सुतो पियो आहे अली वटि अमानत मामूली आहे निंड में पियो आहे सिद्दीक वटि काइनात जी अमानत आहे काइनात जी अमानत सिद्दीक कीअं सुम्हे असां मञूं था सभिनि जा ग़ुलाम आहियूं पर अली फतेह मके वारे ॾींहुं रसूल जे कुल्हनि ते सवारी कई आहे अली रसूल जे कुल्हनि ते चढ़ियो आहे रसूल ख़ुदि सिद्दीक जे कुल्हनि ते चढ़ियो आहे अली नियाणी वरती आहे सिद्दीक नियाणी ॾिनी आहे अली न्याणू आहे सिद्दीक सोरो हा हा खबरदार हा नियाणी ॾिनी त सोरो आहे न्याणू पुट जे मिसल आहे सोरो पीउ जे मिसल आहे गड़बड़ तो करी दुनिया लावारस न आहे तोर समझी ॻाल्हि क़ुरान फरमाए अलाह नहीं चयो ऐं मूं कोन चयो आहे इज़ो अमा बिल गार मौलाना दीनपुरी मरहूम रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो इज़ो अमा बिल गार एक यार बियो सरदार इज़ो अमा बिल गार एक यार बियो सरदार खुद खुदा के भी प्यार तरे तो कुरान में जिक्र कई न इज़ो अमा बिल गार एक यार बियो सरदार खुद खुदा के भी प्यार तरे कुरान में कई इकरार असांजो इन ॻाल्हि ते ज़ोर ऐं इसरार पर जेको करे इनकार उन ते ख़ुदा जी मार अल्लाह जो फ़ैसिलो आहे क़ुरान में मुंहिंजा दोस्त समझी ॻाल्हि हज़रत अली साईं जी दारुल हुकूमत हुई कूफे जी जामे मस्जिद में हज़रत अली साईं ख़ुतबो पियो ॾे हिकिड़ो माण्हू उथी बीठो आहे कि कैफ़ कानल ख़िलाफ़त अबी बकर में अंत हयुन हे अली तू जेरो वेठा है खिलाफत अबू बकर के मिली यो मसलो कीअं आहे अली साईं जवाब करो नु कि मारिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समानिता अय्यामन वल बिलाल यती व युअज़िनु व यक़ूलु या रसूलल्लाह सलात फयक़ूलु रसूल मुरु अबा बकर फलियुसल्लि बिन्नास फसल्ला अबी बकर बिन्नास समानिता अय्यामन वल वहयु यनज़ुलु फसकत रसूलुल्लाह लिसुकूतिल्लाह व सकतल मुस्लिमून लिसुकूत रसूलिल्लाह कि बक न कर चुप करे वे रसूल बीमार हो 8 ॾींहं बिलाल ईंदो हो अज़ान ॾींदो हो रसूल जे दरवाज़े ते ईंदो हो या रसूलल्लाह नमाज 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 अल्लाह जो रसूल फरमाईंदा हुआ अबू बकर खे चओ त मुंहिंजे मुसल्ले ते बीहे नमाज पढ़ाए अबू बकर 8 ॾींहं रसूल जी हयात में नमाज पढ़ाई रसूल हाल हयात मौजूद आहे अबू बकर नमाज में पढ़ाए उनखे प्यारण वारो बि रसूल आहे हिकिड़ी नमाज न 8 ॾींहं अबू बकर नमाज पढ़ाई जे इहो फ़ैसिलो ग़लति हुजे हा त रब जिब्राइल मोकिले हा क़ुरान लाए हा रसूल खे रोकियो वञे हा रसूल फ़ैसिलो कयो सिद्दीक मुसल्ले ते बीठो न सहाबा एतिराज़ कयो न जिब्राइल एतिराज़ कयो न रब एतिराज़ कयो तू केर थींदो बक बक करण वारो इहो फ़ैसिलो रब खे क़बूल आहे जेके इमाम मोहम्मद मुस्तफ़ा पाण मुक़ररु करे वियो है अबू बकर सिद्दीक़